मखदूम तालिब المولى जिन जे जनम तारीख़ जे हवाले सां चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईद जमात पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मखदूम मोहम्मद ज़मान तालिब المولى जिन सचाई ऐं इंसाफ़-गोई संदुनि मिसाल हुई। संदुनि चाहींदड़ बि इश्क जे हद ताईं अक़ीदत रखंदड़ हुआ। मखदूम मोहम्मद ज़मान तालिब المولى जो रुझान अदब, शेर व शाइरी ऐं राग ॾांहुं वधीक हो। तंहिं हूंदे बि उन वक़्त जे हालतुनि मूजिबि सियासत में हिसो वरिताऊं। पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बुनियादी अॻुवान हुआ। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मखदूम तालिब المولى जी पंहिंजे मोहसिननि जहिड़ी इज़त कंदो हो। पाण ग़रीब फ़नकारनि, सुगड़नि, अदीबनि, शाइरनि जी दिलि खोले मदद कंदा हुआ। हिन चयो त मखदूम मोहम्मद ज़मान तालिब المولى शेर, शाइरी ऐं राग जे महफ़िलुनि जो अक्सर एहतमाम कंदा हुआ। ॿिए तरफ़ मखदूम तालिब المولى जे जनम ॾींहं जे मुनासिबत सां केक बि कटियो वियो। इन मौक़े ते सिंधी अदबी बोर्ड जी सेक्रेटरी मैडम गुलवदन जावेद मिर्ज़ा, सिंधी अदबी बोर्ड जे मुलाज़िमनि गुल हसन सरवरी, ॿारनि जे रिसाले गुल फुल जी एडिटर मैडम नजमा पंवर, एडिटर सरतियूं गुलबानू मिर्ज़ा, अयाज़ सुमरो, मिर्ज़ा ज़ुबैर जाम, सपड़ सैयद मीर अली शाह, पीर मोहम्मद, रफ़ीक जमाली ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। वफारज़ा, عبرت न्यूज़, हैदराबाद।